नाज़रीन मोरो मां अवांखे अपडेट कंदालू। रिज़वान अली जुमानी जी रिपोर्ट के मुताबिक मोरो के एडिशनल सेशन जज की अदालत मक़तूल इरफान और ज़ाहिद लगारी जो क़त्ल केस दाख़िल करण वारे दरख्वास्त ते ॿुधणी 2 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी आहे। मक़तूलनि जे वारसनि तरफ़ां 22 AB जी दरख्वास्त करायल दरख्वास्त में सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार और अॻूणे SSP नुसरत फिरोज़ संघार मलिक समेत 18 ॼणनि ते केस दाख़िल करण की इस्तदा कई पई आहे। दरख्वास्त गुज़ारनि जे वकील मीर मंगरियो ॿुधायो त जवाबदार धुर जे वकील दरख्वास्त ते कार्रवाई रोकण लाइ हाई कोर्ट सखर जो 26 सेप्टेम्बर ताईं स्टे वारो ऑर्डर पेश कयो, जंहिं ते अदालत ॿुधणी 2 सेप्टेम्बर ताईं मुलतवी कई। हिन ॿुधायो त हू 26 अगस्त ते हाई कोर्ट सखर बेंच में पेश थिए स्टे बाबत जवाब जमा कराईंदा। हिन वधीक चयो त वकीलनि ऐं सियासी पार्टियुनि जो हिकु ई मुतालबो आहे त मोरे सान्हे जी सिंध हाई कोर्ट जे जज जी सरबराही में जुडिशियल इंक्वायरी कराई वञे। कोर्ट अंदरां ॿाहिरां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया।